वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। सभ खां पहिरियां त असां ख़ुशी इज़हार कंदासीं ऐं इंतिहाई ख़ुशी थी आहे जो अव्हां ताईं असांजो हीउ अदना ग्रुप पहुची वियो आहे ऐं अव्हां बि ग्रुप में एड थी आहियो त इनशाला हाणे वरी ॻाल्हाइण में बि एहतियात कंदासीं, पोइ बि अव्हांखे पाण ताईं नज़रसानी कंदा रहिजो। जीअं हुकुम कयो अथव की जेको मैयत जे जिस्म खां जेको पाणी लॻे थो उहो हुकुमी निजास्त रखे थो, माना पलीत न कंदो कपिड़नि खे। पर मां जेका ॻाल्हि करणु चाहियां थो त माना जेको मैयत जो हिकिड़ो ॿियो जेको जहान आहे, ॾिसो त हेठि वटि कराईंदा आहियूं त उतां जेके फिणगा लॻंदा आहिनि वट जे दौरान, अहिड़े तरह सां वाज़ वग़ैरह साफ़ु कंदा आहियूं त उन में बि मां 2-3 दफ़ा गुसुल करायो आहे। अव्हां खे बि इहो तजुर्बो थियो हूंदो त जेको वाज़ जो पाणी आहे त उन ते बि हथ लॻंदा आहिनि, उतां बि पाणी जा क़तरा जेको आहे सो गसाल जे कपिड़नि ताईं पहुचंदा आहिनि। पोइ अहिड़े तरह सां एहतियातनि जेकॾहिं उहो कपिड़ा मटाईंदो त इहो बहितरु आहे। मैयत खे गुसुल ॾियण खां पोइ जेको गसाल आहे उन ते को गुसुल करणु फ़र्ज़ु या वाजिबु कोन थो थिए, पर जेकॾहिं सफ़ाई ने असां जेकॾहिं गुसुल करे थो त सुठो आहे, मुस्तहब आहे। पर जेकॾहिं उनजा फिंगा जेके मैयत खे गुसुल ॾियण वक़्त में उन जे कपिड़नि खे लॻंदा त उहे जेके कपिड़ा आहिनि पोइ उहे हुनखे मटाइणा पवंदा। पर जेके एहतियात सां गुसुल ॾियाराए थो त पोइ कपिड़ा बि पाक आहिनि, वुज़ू करे नमाज़ नथा पढ़ाए सघे थो। बाक़ी रहियो मसइलो दुआ जो, त माण्हुनि खे सम्झायो त जेको दुआ जो क़िबलो आहे उहो आसमान आहे। जुमे जो असां जॾहिं ख़ुतबो ॾींदा आहियूं त जेका आख़िरी 2 ख़ुतबनि खां पोइ आख़िरी दुआ ख़तीब घुरंदो आहे त ॾिसो वञिजो काबे ॾे, काबे ॾे हुनजी पुठी हूंदी आहे। ऐं ख़ुतबो ख़ुदि जेको आहे सो हिकिड़ी इबादत आहे त जॾहिं असांजा सरंजाम ईंदा त असांजो काबे ॾे पुठी हूंदी आहे। त अहिड़े तरीक़े सां नमाज़ जो क़िबलो आहे उहो काबो शरीफ़ आहे, पर जेकॾहिं दुआ जेकॾहिं घुरे थो त पोइ जेकॾहिं काबे खे किन मौक़नि ते पुठी अची वञे त हिन में को बि हर्ज़ु न आहे, गुनाह कोन्ह थींदो, घुरी सघे थो माण्हू दुआ, इहा हुनखे सम्झायो। पर जेकॾहिं की अहिड़ी आवाम आहे जेका नथी सम्झी सघे हिन ॻाल्हि खे त पोइ उते बहितरु आहे तव्हां काबे ॾे मुंहुं करे दुआ घुरो, को फ़र्क़ु कोन थो पए। पोइ बि जेको गसाल खे कपिड़ा मटाइण जी जेका असां राय ॾिनीसीं, इहा बि हिकिड़ी इस्तेहसान एहतियातन आहे। जहिड़े तरीक़े सां वुज़ू भॼी पवंदो आहे त शरीर हुकुम आहे त तव्हां फ़ौरन वुज़ू करे छॾियो, जो पाकाई हालत में माण्हू रहे त इहो बहितरु आहे, सुठो आहे, मुस्तहब आहे। पर जेकॾहिं माण्हू वुज़ू नथो करे त बि को गुनहगार कोन थो थिए। त हाणे जेके कतरा लॻा बि 1-2 जेके पहिरें मरहले में जेको असां गुसुल ॾियूं था, पहिरें मरहले में जेकॾहिं को कतिरो लॻे थो त पोइ कपिड़नि खे बिल्कुलु पलीत कोन थो करे छॾे, पर पोइ बि हिकिड़े इत्मिनान क़ल्ब जे लाइ जेकॾहिं उहो कपिड़ा मटाईंदो त बहितरु आहे। पर अहिड़ी जॻह ते आहे जेकॾहिं मुयसरु न आहिनि त को फ़र्क़ु कोन थो पए, नमाज़ जनाज़ा पढ़ाए सघे थो वुज़ू करे। माशाअल्लाह साईं, तमामु ज़बरदस्त ऐं तमामु बहितरीनु ॻाल्हि तव्हां कई। जी साईं, आउं पाण बि मैयत खे गुसुल ॾींदो आहियां, तक़रीबन 2020 खां वठी ॾींदो अचां पियो। बिल्कुलु तव्हां जेकी ॻाल्हि कई त मैयत खे वट जलाइण महिल ऐं तारत करण महिल वाक़ई मैयत जे उन गिलाज़त जा क़तरा जेके हथनि ते बि लॻनि था। ऐं अक्सर करे साईं ॿी अर्ज़ु इहो हो त जॾहिं एक्सीडेंट वारो मैयत थींदो आहे, यानी एक्सीडेंट थी वेंदो आहे या गाॾी वग़ैरह लॻंदी आहे त पोइ काफ़ी रतु हूंदो आहे न, त पोइ काफ़ी अहिड़ा मैयत मूं धोता आहिनि जिथे पंहिंजो कैंसर जा केस बि हूंदा आहिनि या एक्सीडेंट जा केस। अहिड़ी हालत हूंदी आहे की उते माण्हू को ॿियो बीह कोन सघंदो आहे, पर ईअं थींदो आहे जो हुनखे तड़ करणु महिल उन रत जा क़तरा बि कपिड़नि ते लॻी पवंदा आहिनि ऐं पोइ यकीन कोन थींदी आहे त ही कहिड़ी जॻह ते लॻो, छाजे करे त जाॻाऊं कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि किथे हेठि मथे हूंदी आहे ज़मीन, नवां माण्हू हूंदा आहिनि ऐं पोइ उन खे सम्झ में घटि ईंदो आहे, जेके हद ठाहींदा आहिनि, पाटियूं लॻाईंदा आहिनि, त काफ़ी अगरि तजर्बेकार माण्हू बनाईंदो आहे त वहाँ सही तरीक़े सां उहो पाणी हेठि किरंदो आहे। पर अगरि जाइल ॿारड़ी जा माण्हू काफ़ी असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे का ख़बर ई कोन्हे, पोइ जॾहिं उहा हदि हूंदी आहे उन में काफ़ी पाणी जेके छटा ॿाहिरि किरंदा आहिनि, पोइ रतु वग़ैरह ॿाहिरि किरंदो, वरी हुते पेर ॾियण सां उहे छटा टिड़ंदा बि आहिनि त कपिड़ा काफ़ी पलीत थी वञनि। त मुंहिंजे ख़्याल जे अंदरि वधीक तव्हां असां खां वधीक इहो असीं न आलिम आहियूं न कारी आहियूं, बसि असां इहो ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वरिसे में इल्म में हथु विधो आहे। वाइस काफ़ी वॾो थी वियो, ॿिए वाइस में अर्ज़ु कयां। हीअ जेको आम गुसुल ॾिनो वेंदो आहे, जेके मोती फ़ोतियूं थींदियूं आहिनि त असां जेके वॉइस मोकिलिया आहिनि इन हवाले सां मोकिलिया आहिनि, पर जेका अव्हां सूरत हाल ॿुधाई आहे जेको एक्सीडेंट वारी या जेको आहे सो ब्लेड वारी, त इन में त हुनखे ज़रूरु मटाइणु खपंदा। छाजे करे त उते
ज़्यादा पाणी लॻंदो आहे, ज़्यादा क़तरा जिस्म ताईं पहुचंदा आहिनि, कपिड़नि ताईं पहुचंदा आहिनि, ऐं ज़्यादा मुबालॻो कयो वेंदो आहे। ऐं अवां ॾिसो था त जेको रतु आहे उहो ख़राबु आहे। इन खां अलावा जेको कैंसर जी ॻाल्हि कई आहे त इन में त उनखे ज़रूरु कपिड़ा मटाइणी खपंदा। पर जो असां जेके वायरस मोकिलिया आहिनि इहे आम जेके रूट में जेके मुतफ़िक़ थियनि थियूं उन हवाले सां आहिनि।